ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार भोलेनाथ बाप खे ॿारनि जे प्रति पहिरियों पहिरियों डायरेक्शन आहे कि भोलेनाथ जी यादि में रहो। मनुष्य खे भोलो न चईंदासीं, भोलेनाथ शिव बाबा खे ई चईंदासीं, शंकर खे बि भोलेनाथ न चईंदासीं। जो बिगड़ी के ठाहिण वारो अर्थात दुखनि खे सुखी करण वारो आहे उनखे भोलोनाथ चईंदासीं। बिगड़ी भी भारतवासियुनि जी आहे न, त भारत जी बिगड़ी खे ठाहिण वारो बि ज़रूर भारत में ही ईंदो। बिगड़ी खे ठाहिण जी युक्ति सेकेंड में बदिलाईंदो आहे। जनक खे भी युक्ति ॾिनई न, बिगड़ी भी कोई हिक जी न आहे। अगर जनक जी बिगड़ी ठातई त उन जीवन मुक्ति पातई त ज़रूर राजधानी हूंदी, उन सां गॾु राजधानी भी त ॾाढा हूंदा। त हिक जी बिगड़ी न सुधारंदो आहे, सभिनि जी सुधारंदो आहे। उन्हनि सां गॾु ॾाढा जीवन मुक्ति खे प्राप्त कया हूंदा। भारतवासी ये भी सम्झंदा आहिनि कि भारत जीवन मुक्त हुयो। जीवन मुक्त चइबो आहे स्वर्ग खे, जीवन बंद चइबो आहे नर्क खे। ये राजयोग आहे न, राजयोग सां राजे जी स्थापना थी थिए। हिकु जनक जी ॻाल्हि न आहे। भगवान राजयोग सिखाई त राजा ई बि ॾिनई न। बरोबर ॾिसो त सतयुग में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। ये भी चईंदा आहिनि त हुननि राजे कीअं पातई। हाणे त कलयुग आहे, कल्ह सतयुग आहे। हाणे त गवर्नमेंट जो राज्य आहे, कल्ह लक्ष्मी नारायण जो राज्य अचण वारो। त उन्हनि खे राज्य कीअं ॾिनई, उन्हनि खे गद्दी कीअं ॾिनई। ज़रूर कलयुग अंत में कुझु अहिड़ो थियो हूंदो, कोई आयो हूंदो जंहिं उन्हनि जो राज्य स्थापन कयो हूंदो। प्रजा जो प्रजा ते राज्य स्थापन त हले थो न। हाणे इहे पंचायती राज आहे। इन खां पोइ सतयुग आहे। तव्हां जन्मदा आहियो लक्ष्मी नारायण, तव्हां ॼाणदा आहियो लक्ष्मी नारायण पंहिंजे अॻियां जन्म अहिड़ा कर्तव्य कयईं, अर्थात सतयुग खां पहिरियों कलयुग अंत में अहिड़ा कर्तव्य कयईं, तॾहिं त सूर्यवंशी राज्य प्राप्त कयईं। पोइ चंद्रवंशी घरानो ईंदो, उहो त राज्य जी ट्रांसफर थींदी न। तव्हां ॼाणदा आहियो गीता आहे सर्वोत्तम धर्म शास्त्र, जंहिंसां 3 धर्म स्थापन थींदा आहिनि। हर हिकु धर्म जो शास्त्र हिकु ई हूंदो आहे। संगम जो भी हिकु ई शास्त्र आहे। महिमा भी गीता जी आहे न, जंहिंसां सभिनि जी सदगति थींदी आहे। त सदगति करण वारो केरु? उहो हिकु बाप। गीता में बरोबर रुद्र ज्ञान यज्ञ जो वर्णन भी आहे, जंहिंसां हिन पुरानी दुनिया नर्क जो विनाश थींदो आहे ऐं स्वर्ग जी स्थापना भी थींदी आहे। हिन में मुंझण जी कोई ॻाल्हि न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, पहिरियों पहिरियों मुंहिंजो परिचय ॾियो कि विश्व में स्वर्ग जी स्थापना करण वारो विश्व जो मालिक आहे ठहरियो, उहो सभिनि जो बाप। पोइ इहे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक पालनहार थींदा। बाबा त पालना न कंदा न, उन्हनि खे ज़रूर शिव मां ई राज्य ॾिनो आहे। हाणे त कलयुग आहे, भारत कौड़ी जहिड़ो आहे, कर्ज वधंदो थो वञे, इन करे सोनो वठण जो प्रबंध करनि था, कंदा रहंदा आहिनि। भारत ई पोइ हीरे जहिड़ो कीअं ठहियो, भारत पोइ हीरे जहिड़ो कीअं ठहियो। लक्ष्मी नारायण खे स्वर्ग जी राजाई मिली कि बाबा ॾिनई। बाबा एॾा कर्म सिखाई ॾाढनि ॼणनि खे, पूरी दुनिया खे सिखाई। बाबा जो ज्ञान पूरी दुनिया जे लाइ आहे, लेकिन सुठी रीति धारण करे पूरा लाइक़ कीअं ठहिया। 8 मुख्य रत्न, इहे बि तव्हां ॿार ॼाणदा आहियो। गारियूं बि त खाइणी पवंदियूं आहिनि। भारत में देवताउनि बि गारियूं खाधियूं आहिनि ऐं देश वारनि जी ॾाढी महिमा, ॿिया देश वारा त ॾाढी महिमा कंदा आहिनि। उहे ॼाणदा आहिनि प्राचीन भारत जो मालिक भारत, प्राचीन भारत ही मालिक हुयो न पूरी दुनिया जो। बाबा चए थो देवी देवताउनि जी केतिरी ग्लानी कई अथव, लेकिन ॿिया देश वारा एॾी ग्लानी न कंदा आहिनि पंहिंजे पंहिंजे धर्म जी। बाबा चईंदा आहिनि तव्हां त मुंहिंजी बि केतिरी ग्लानी कई अथव, कण कण में ठोके छॾियो अथव। ॾिसो बाक़ी धर्म वारा एॾी ग्लानी न कंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार प्रैक्टिकल में ॾिसो था न, तव्हां ॿारनि में जो विशाल बुद्धि आहे उन्हनि खे ॾाढी ख़ुशी रहंदी हूंदी। विशाल बुद्धि उहो जो धारण करे ऐं पोइ ॿियनि खे बि कराए। इहे न सम्झो ॿिया सत्संग आदि में तो 5-10 हज़ार माण्हू रोज़ ईंदा आहिनि, हिते त एतिरा ईंदा ई न आहिनि। भक्ति त वृद्धि खे ज़रूरु पाईंदी न, उनजो इहो कलम उन्हनि सां, बाबा चए थो उन्हनि सां उन्हनि जी वृद्धि थिए थी। लेकिन बाबा पोइ जीअं जीअं बाबा ज्ञान ॾींदो त हुतां माण्हू ईंदा वेंदा। जंहिं कल्प पहिरियों वरितो हूंदो त उहो इन ॻाल्हियुनि खे सम्झी सघंदो। माण्हू त कथा ॿुधाईंदा आहिनि ऐं ॿुधण वारा ॿुधी करे पोइ घर हली वेंदा आहिनि। बसि हिते त केतिरी महिनत करणी पवंदी आहे, पवित्रता ते केतिरा हंगामा थींदा आहिनि।
गवर्नमेंट भी कुछ न करे सकती है। ये पांडा गवर्नमेंट त गुप्त अंडरग्राउंड सेना हिकु कम थी करे। अंडरग्राउंड सेना हिकु ई आई है बाबा जी, बाक़ी त सभु गवर्नमेंट जी सेना ई प्रत्यक्ष आहिनि न। बाबा जी अंडरग्राउंड सेना कंहिंखे नज़र न थी सघे, छो जी हिते निराकार आत्मा परमात्मा का शक्ति वठी करे पंहिंजो राज्य थी स्थापन करे। तव्हां शक्ति सेना गुप्त आहियो न, तव्हांखे कोई सम्झी न सघे। तव्हां आहियो नॉन वायलेंस शक्ति सेना, इन जो अर्थ कोई सम्झी न सघंदो आहे। गीता जा अक्षर जो भी कोई अर्थ न समझी सके। बाप खुद ॿुधाईंदा आहिनि ये ज्ञान त प्राय लोप थी वेंदो। लक्ष्मी नारायण में भी ये ज्ञान न हूंदो। मां जो ये ज्ञान ॿुधायां थो, राजधानी स्थापन करां थो, उहो कोई जी बुद्धि में न अची सघे कि कीअं बाबा थो करे। ये बाबा भी गीता आदि पढ़ंदो हुयो, परंतु ये ॻाल्हियूं थोड़ी बुद्धि में हुयूं। हाणे ॾिसो सेंटेंस भी केतिरा खोलदा था वञनि। पवित्रता ते विघन भी पए थो न प्रैक्टिकल में, अॻियां भी पईंदो हुयो। हुन गीता पाठशालाउनि में विघ्ननि जी ॻाल्हि न आहे। दुनिया में जेका माण्हू ॿुधाईंदा आहिनि, छो जो हिते पवित्रता जो एतिरो हंगामो न आहे, ॻाल्हि न आहे। त हिते पवित्रता जो आहे त हंगामो थींदो, इन करे माण्हू घटि ईंदा आहिनि। हिते त तव्हां ब्रह्म कुमार कुमारी ठहींदा आहियो। ये अक्षर त गीता में भी न आहिनि, इहे भी समझ जी ॻाल्हि आहे न। प्रजापिता ब्रह्मा जा ॿार ब्रह्मा कुमार कुमारी त हर हिकु मनुष्य आहे, न कि सिर्फ़ भारतवासी। छो जी सॼी मनुष्य सृष्टि जो सभु, परंतु सॼी सृष्टि जे मनुष्य सभी आहिनि। ऐं सभिनि खां वॾो पुरुष, पहिरियों पुरुष इहो प्रजापिता ब्रह्मा आहे, हिनखे एडम भी चईंदा आहियूं। ॼाणदा आहिनि कि मनुष्य सृष्टि जो पहिरियों हेड आहे, ह्यूमैनिटी स्थापन करण वारो आहे न। ईअं न कि सृष्टि हूंदी ई न पोइ ब्रह्मा पैदा थींदो, न। उन्हनि जे मुख द्वारा मनुष्य रचदा आहिनि शिव बाबा। अगर कोई भी मनुष्य न हुजे त मुख वंशावली भी पैदा न थी सघे न। न ब्रह्मा मुख वंशावली हुजे न कुख वंशावली। सृष्टि त सॼी आहे, हुनजी कलम हाणे वरी खां नई था लॻाइनि। इहे नई नई ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि। कंहिंजी बुद्धि में वेहण में टाइम लॻंदो आहे न। कोई त हिकु मास में भी बीह रहंदो आहे। जीअं ॾिसो बैंगलोर में अंगना बच्ची आहे, हुनखे केतिरो नशो चढ़ियो अथसि। जो असां वटि 20 वर्षनि खां ज्ञान ॿुधनि था, उन्हनि खे एतिरो नशो न आहे। उहो कंगना बच्ची ख़ुशी में डांस कंदी रहंदी आहे। भॻवानु मिलियो ख़ुशी जी ॻाल्हि आहे, भॻवानु अची करे रक्षा करे माया सां पोइ स्वर्ग जी स्थापना कंदो आहे। बाबा त ॾाढो क्लियर सम्झाईंदो आहे। मां हिन साधारण तन द्वारा पोइ तव्हां ॿारनि खे उहो ई सहज राजयोग ऐं सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जो ज्ञान थो सेखारियां। तव्हां चई सघंदा आहियो अचो त असां तव्हांखे सतयुग में वठी हलूं। हाणे हिन कलयुग जो अंत आहे, अचो त असां तव्हांखे सतयुग खां कलयुग ताईं जेकी हिस्ट्री जोग्राफी आहे उहो ॿुधायूं। हाणे कीअं वापसि सतयुग अचण वारो आहे, इहे सभु ॻाल्हियूं असां तव्हांखे ॿुधाए सघंदा आहियूं, जो बाबा असांखे ॿुधायो अथई। ज़रूरु सिखलाइण वारो बि ज़रूरु हुजिणो खपे। असांखे सिखलाईंदो आहे उहो बाबा, तॾहिं त असां सम्झाए सघंदा आहियूं न। बाक़ी त जो गीता ॿुधाइण वारा आहिनि, उन्हनि सां त तव्हां माण्हू ॾाढो ॿुधो, परंतु परिवर्तन त न थियो न। ॾाढा लेक्चर्स थींदा रहंदा आहिनि, परंतु उहो हिन धर्म जा न हुजण जे कारण हिन तरफ़ न खींचदा। अगरि जेका बि माण्हू अगरि बल ये ज्ञान ॿुधंदा बि आहिनि कोर्स आदि प्रदर्शनी ते, लेकिन अगरि हिन धर्म जा हूंदा त खिची करे ईंदा। जॾहिं तव्हांजो प्रभाव निकिरंदो पोइ वृद्धि थींदी वेंदी, धीरे धीरे वृद्धि थींदी रहंदी न। हीअ त ॼाणदा आहियो भारत कंगाल आहे, मनुष्य भूखा था मरनि, दुखी थींदा रहंदा आहिनि न। भॻवान जी भक्ति कंदा ई आहिनि कि अची करे दुखनि सां छुड़ायो। तव्हां ॿार ॼाणदा आहियो सुखी सृष्टि कॾहिं हूंदी, हिते तव्हां ॿारनि जी झोली थी भरिजी इन अविनाशी ज्ञान रत्ननि सां। अॻियां त कॾहिं ॿुधंदा, अॻियां त सभु ॿुधंदा ॿुधाईंदा हुया न। मतिलबु या त शास्त्र पढ़ी करे ॿुधाईंदा हुया या ॿियनि खां ॿुधी करे ॿियो उन्हनि खे ॿुधाईंदा हुया, परंतु हुननि सां झोली भरण जो दरकार ई न आहे। छो जी उहो ॿुधंदा ॿाहिरि निकिरंदा पोइ वैसे जा वैसा। झोली भरण मतिलबु बाबा जेको ज्ञान थो ॿुधाए हुन सां असां पंहिंजी बुद्धि मन बुद्धि खे शुद्ध करूं, पंहिंजे कर्मनि में उहो ज्ञान रतन जेका ॿुधूं था, मन में वीचार था करूं, बुद्धि में धारण करे कर्मनि ताईं असांजो परिवर्तन थिए। हिनखे चइबो आहे
बुद्धि रूपी झोली भरण। झोली हाणे सिर्फ़ तव्हांजी भरिजे थी। ॿियो जो माण्हू टेप आदि ॿुधंदा आहिनि, मुरली पढ़ंदा आहिनि, व ॿुधंदा आहिनि, उन्हनि जी बि झोली भरिजंदी आहे। तव्हां आहियो शिव शक्ति सेना, भारत जी झोली भरण वारा। भारत ॾाढो साहूकार हुयो, परंतु जो झोली भरदा आहिनि राज्य त सिर्फ़ु उहो ई कंदा न। भारत सोने जी चिड़िया हुयो, पोइ ठहे थो हाणे सभु सुखी थी वेंदा, परंतु भारत में केतिरी करोड़ आहिनि, एतिरा सभु त हुते न ईंदा न। जो आत्माएं झोली भरदियूं ऐं भारत जी भरदियूं ख़ुदि जी बि, उन्हनि खे ई राज्य भाग्य मिलंदो। हिन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। अरे बाबा चए थो हिन लक्ष्मी नारायण खे ॾिसो न, ये सतयुग जा मालिक हुया, स्वर्ग जो रचयिता मां आहियां, ये लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक हुया। ज़रूर अॻियां जे जन्मनि में अॻियां जे जन्म में पुरुषार्थ कयो हूंदो। अॻियां वारे जन्म हूंदो आहे कलयुग ऐं अंत जे सतयुग जे विच जो संगम युग ते, त हुन जन्म में हिननि कुझु पुरुषार्थ कयो हूंदो, तॾहिं त सतयुग जा महाराजा महारानी ठहिया न। संगम कल्याणकारी आहे न, छो जी संगम ते ही दुनिया बदलजंदी आहे। त ज़रूर कलयुग ऐं सतयुग जे विच में ई ज्ञान ॾिनो वञे। सो हाणे वरी वठो था। ॿियो पोइ कोई चए कि निराकार परमात्मा कीअं अची करे राजयुग सिखलाईंदो आहे। तव्हां त्रिमूर्ति ॾेखारे सघंदा। अगरि कोई पुछे कि बाबा कीअं स्थापना थो करे, त असांखे त्रिमूर्ति जो चित्र ॾेखारिणो खपे। ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश ऐं विष्णु द्वारा पालना। त स्थापना कंदा जेका उहे ई त पालना कंदा न। जीअं क्राइस्ट स्थापना कई त उहो ई पालना जे निमित्त ठहियो न। पोप बि ज़रूरु आहे हुनजो, पोप बि ज़रूरु उहो ई हूंदो। बाबा चवनि था जेका पोप संभालनि था धर्म, उन्हनि में कंहिंमें न कंहिंमें क्राइस्ट जी आत्मा बि हूंदी। वापसि त कोई वञी न सघे, जंहिंजी स्थापना कई त पालना त कंदा न, पुनर्जन्म त वठिणो ई पए, न त सृष्टि कीअं वधंदी। जॾहिं सत्युग त्रेता में पहिरियों देवताउनि जो राज्य हुयो, त सभिनि खां जास्ती आदमशुमारी ज़रूरु उन्हनि जी हुजणी खपे न। पोइ कृष्णनि जी जास्ती छो, पोइ लाखों वर्ष जी त कोई ॻाल्हि न आहे। ये सभु ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि। जो पंहिंजे घराने जो हूंदो न, उन्हनि खे तीर जल्दी लॻंदो, ॿियनि खे त तीर लॻे न लॻे, इहो ज्ञान जो तीर आहे न। बाबा चईंदो आहे भले कंहिंखे बि वठी अचो, हुनखे ज्ञान जो बाण लॻायो। अगरि ब्राह्मण कुल जो हूंदो त तीर लॻंदो। शास्त्रनि में ॾेखारींदा आहिनि न, लड़ाई में यादव कौरव मारिजी विया, मरी विया, पांडव बचा 5, पोइ हिमालय ते वञी करे उहो बि गली आहे। हाणे ईअं त कोई आहे कोन ॻाल्हि, ॻायल बि आहे न, जीव घात महापाप। आत्मा जो कॾहिं बि घात न थींदो आहे। आत्मा ख़ुदि वञी करे शरीर जो घात अथवा विनाश कंदी आहे। हाणे पांडव जेके श्रीमत ॾियण वारो परमात्मा, उहो वञी करे पहाड़नि ते गली वञनि, इहे त थी न सघंदो आहे। अच्छा उहो त पांडव हुया, बाक़ी ॿिया पांडव काॾे विया? सेना त ॾेखाई अथनि, लेकिन बाक़ी सेना त पूरी ॾेखाई कोन अथनि। जेका बाक़ी बि त हूंदा, सिर्फ़ु 5 ई थोरी हूंदा। बाक़ी पांडव काॾे आहे? तव्हां ॼाणंदा आहियो विनाश कीअं थींदो आहे, तव्हां ॾिसंदा बि आहियो। तव्हां ॿारनि खे साक्षात्कार बि थींदो आहे। शुरू में तव्हांखे ॾाढो साक्षात्कार थींदो हुयो, कॾहिं लक्ष्मी, कॾहिं नारायण जो, कॾहिं नारायण खे इनवाइट बि कंदा हुया, केतिरो साक्षात्कार थींदो हुयो। पोइ पिछाड़ी जे टाइम में जॾहिं सभु हाहाकार थी वेंदो, तॾहिं पोइ सभिनि खे साक्षात्कार थींदो, हंगामो थींदो, त तव्हां ॿार अची करे हिते इकट्ठा थींदा। हिन करे मधुबन में जास्ती मकान ठाहींदा रहंदा आहिनि। पोइ तव्हां ॿार खे हिन साक्षात्कार सां ख़ुशी में लाहींदासीं। परंतु मासी जो घर न आहे जो सभु हिते अची वञनि। ईंदा बि उहा जेका पक्का बाबा जा ॿार हूंदा। थोरे समय में बाबा चईंदा आहिनि, थोरे समय में हिते कोई बि शूद्र आत्मा घुसी बि न सघंदी। हिन समय त सभिनि खे अलाउ कंदा आहिनि, लेकिन अंत में कोई न अची सघंदो। मासी जो घर न आहे, अंत में बाबा जे घर में वेहण जो सपूत ॿार बाबा जा मददगार हूंदा, उहो ई ईंदा। उन्हनि खे ई टचिंग थींदी, उन्हनि खे मदद मिलंदी मधुबन में अचण जी। अगरि पांडव जे गलण जी ॻाल्हि हुजे त पोइ मकान बि छो ठहनि? कोई बि ॻाल्हि में मूंझदा आहियो त अनन्य ॿारनि खां पुछो, न त इहे ब्रह्मा बाबा त वेठो ई आहे। इहे नई ॻाल्हि बाबा चईंदा आहिनि,
अगर ब्रह्मा बाबा भी कंहिं ॻाल्हि में क्लियरिटी न करे त शिव बाबा त वेठा ई आहिनि, इहे त सम्झाईंदा आहिनि कि अञा ॾाढी कुझु पॉइंट्स बाक़ी आहिनि शिव बाबा खे ॿुधाइण। सॼे चक्कर जो राज बाबा सम्झाईंदो रहंदो आहे, केतिरी पॉइंट्स निकिरंदी रहंदियूं आहिनि न। अॼु टाइम पियो आहे त ज़रूरु ॿियो बि कुझु सम्झाइणो हूंदो, परंतु पहिरों मूल ॻाल्हि इहा ज़रूरु लिखाइणी आहे, हिकदमि ब्लड सां लिखाइणो खपे कि असांखे निश्चय आहे कि बराबरि परम पिता परमात्मा ई असांखे पढ़ाए थो। ईअं न सिखलाइण वारे सां ई बाबा चवंदा आहिनि, ईअं न सिर्फ़ु लिखण सां ई बदिली वेंदा, न चईंदा असां त ईअं लिखी छॾियो, जास्ती कोई सां मथो न मारणो खपे। चओ भॻवान वाचे भॻवान असां शिव बाबा खे मञंदा आहियूं, देहदारियुनि खे न मञंदा आहियूं। उहो ज्ञान जो सागर अचे, सत चित आनंद स्वरूप आहे, उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे त ज़रूरु साधारण तन जो आधार वठंदो। त पहिरियों बाप चवंदो आहे मामिकम यादि करो, देह जे सभु धर्मनि खे छॾो, यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा ऐं मूं वटि हली ईंदा। ऐं चक्कर खे यादि करण सां चक्रवर्ती राजा रानी ठहींदासीं। बाबा केतिरो मिठो आहे न, ऐं ठाहींदो बि केतिरो मिठो आहे। सत्युग जी निशानी आहिनि, उहा पोइ रिपीट ज़रूरु थींदियूं। कलयुग बि आहे, हाणे तव्हां राजयुग सिखो था न, विनाश बि साम्हूं बीठो ई आहे, ॿियो छा सबूत खपेव तव्हांखे। अच्छा, ओम शांति। वरदान आहे ब्रह्मा बाप जे संस्कारनि खे स्वयं में धारण करण वारा स्व परिवर्तक सो विश्व परिवर्तक था। जीअं ब्रह्मा बाप जो पंहिंजा संस्कार ठातई, उहो हाणे तव्हां ॿारनि खे अंत समय में उहो ई संस्कार बाबा असांखे अंत समय में यादि ॾियारई। कहिड़ा? निराकारी, निर्विकारी, निरंकारी। त इहे ब्रह्मा बाप जो संस्कार ई ब्राह्मणनि जो संस्कार नेचुरल हुजणा खपनि। सदा इन ई श्रेष्ठ संस्कारनि खे साम्हूं रखी सॼो ॾींहुं हर कर्म जे समय चेक करो कि टई संस्कार इमर्ज रूप में आहिनि। कहिड़ा? मां निराकार आत्मा, निर्विकारी आत्मा ऐं निरअहंकारी आत्मा। ये टई संस्कार इमर्ज रूप में रहणा खपनि। इन ही संस्कारनि खे धारण करण सां स्व परिवर्तक सो विश्व परिवर्तक थी वेंदासीं, विश्व परिवर्तन थी वेंदो। स्लोगन आहे अविकसिती ठाहिणा आहे त चित्र खे न ॾिसी करे चैतन्य ऐं चरित्र खे ॾिसो। चैतन्य आत्मा ऐं आत्मा कीअं हिन शरीर द्वारा कर्म कराए थी, हुनजो चरित्र कीअं नज़र ईंदा? कर्मनि सां। अगरि असांजी कर्मनि ते ध्यानु हूंदो हुन आत्मा जी त असांखे हुनजी देह नज़र न ईंदी।